T20 मैच में पाकिस्तान की टीम 117 रन्स ते ढेर थी वही। ऑस्ट्रेलिया के मैच खटण लाइ 117 रन्स जो हद। पाकिस्तान जो पहिरियां बैटिंग करण वारो फ़ैसिलो सही साबित न थियो। बाबर आज़म 41, सिबुल्ला 24 रन्स ठाहे नुमाया रहा। पाकिस्तान जा 6 रांदीगर डबल फिगर में ही दाख़िल न थिया। ऑस्ट्रेलिया जे एरोन हार्डी 3 ऐं एडम ज़ाम्पा 2 विकेट वरितियूं। वफ़ाक़ी हुकूमत PIA जी नचकारी लाइ करायल पहिरियों वाक रद्द करे छॾियो। क़ौमी एयरलाइन जी नचकारीअ लाइ ॿीहर वाक कराइण जो ऐलान। नचकारी वारे वज़ीर अलीम ख़ान चयो आहे त PIA जी नचकारीअ लाइ ॿीहर ॿोलियूं घुराइण ते कमु करे रहिया आहियूं। नचकारी ते वज़ीर आज़म जो बि फोकस आहे। PIA नफ़ो ॾींदड़ इदारो बणिजी सघे थो। PIA खे विकिणणो आहे त हुकूमत खे वॾी दिलि करणी पवंदी। सेक्रेटरी नचकारी कमीशन चयो त PIA जी ॿीहर ॿोलियुनि लाइ मुख़्तसिर वक़्तु रखियो वेंदो। सुप्रीम कोर्ट जे आइनी बेंच डिस्ट्रिक्ट वोट्स मां 50% वोट खणंदड़ उम्मीदवार खे कामयाब करार ॾियण वारी दरख़्वास्त खारिज करे छॾी। दरख़्वास्त गुज़ार ते बेबुनियाद केस करण ते बि ₹1000 ॾंड बि लागू। जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त कहिड़ी आइनी शिक तहत उम्मीदवार लाइ 50% वोट खणण लाज़मी करार ॾिनो वञे। कामयाबी जो फ़ैसिलो त वोटनि ते थींदो आहे। जस्टिस जमाल मंदोख खे रिमास ॾींदे चयो त सुप्रीम कोर्ट वटि नओं कानून ठाहिण जो इख़्तियार नाहे। जस्टिस आयशा मलिक चयो त पहिरीं ॿुधायो त दरख़्वास्त गुज़ार जो कहिड़ो आइनी हक़ मुतासिर थियो आहे ऐं कहिड़ी आइनी शिकनि जी भञकड़ी थी आहे। आइनी बेंच आज़ाद उम्मीदवारनि बाबति दाख़िल दरख़्वास्त बि खारिज करे छॾी। पहिरीं बि रंडकू हटाए इस्लामाबाद पहुता हुयासीं, हाणे बि इंतज़ाम मुकमल आहिनि। 24 नवंबर ते अली अमीन गंडापुर जी क़यादत मां KP जो काफ़िलो इस्लामाबाद पहुचंदो। KP हुकूमत जे तर्जुमान बैरिस्टर सेठ चयो आहे त हिन भेरे KP जे नौजवाननि PTI बानी खे जेल खां ॿाहिरि कढण जो पको कयो आहे। मुतालबनि जी मनता लाइ इस्लामाबाद मां वापसी न थींदी। PTI बानी समेत समूरनि सियासी क़ैदियुनि खे आज़ाद करे मैंडेट वापसि करणो पवंदो। सिंधु दरिया मां केनाल कढिया विया त वधीक नुक़सान थींदो। पाणी मामले ते असांजो मौक़िफ़ वाज़िह आहे। आलमी क़ानूननि तहत सभिनी जी मर्ज़ी खां सवाइ को बि मुआहिदो नथो करे सघे। पीपल्स पार्टी जे सीनियर अॻुवान ख़ुर्शीद शाह शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार न थियण खे वॾी नाकामी करार ॾींदे चयो आहे त एहतजाज सभिनी जो हक़ आहे, पर कानून जे दायरे में हुजणु घुरिजे। एहतजाजनि ज़रिए माण्हू आज़ाद थियण लॻा त जेल ख़ाली थी वेंदा। शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार थियण घुरिजनि। 9 मई साने जी रिथाबंदी करण वारे केस में PTI अॻुवान शाह महमूद कुरैशी समेत 21 ॼणनि ते फ़र्द जुर्म लागू। लाहौर जे कोर्ट लखपत जेल में दहशतगर्दी तौड़ अदालत 9 मई साने जी रिथाबंदी करण वारे केस जी ॿुधणी कई। अदालत शाह महमूद कुरैशी, उमर सरफराज जी मां एजाज़ चौधरी समेत 21 ॼणनि ते फ़र्द जुर्म लागू कयो। जवाबदारनि ॾोह मछण खां इनकार कयो। अदालत ईंदड़ ॿुधणी ते केस जे शाहिदनि खे तलब करे वरितो। इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ थाणनि ते PTI जे बानी ख़िलाफ़ 62 केस दाख़िल आहिनि। पुलिस रिपोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट में PTI बानी जी भेण नूरैन न्यासी जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। इस्लामाबाद पुलिस जी DSP लीगल PTI बानी ख़िलाफ़ केस जा तफ़सील पेश किया। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन जी हिदायत ते कराची में गैर कानूनी तौर दाख़िल थींदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। ट्रांसपोर्ट खाते 80 खां वधीक गाॾियूं तहवील में वठी छॾियूं। 58 जा रूट परमिट्स मुअत्तल। शर्जील मेमन चयो आहे त हुकूमती क़दमनि जो मक़सदु ट्रांसपोर्ट सरगर्मियुनि खे कानून मूजिबि हलाइणु आहे। गैर कानूनी बस अॾनि ख़िलाफ़ ऑपरेशन सां कराची जे रोडनि ते ट्रैफ़िक जो दबाव घटि थींदो। भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई खे मुंहुं ॾियणो पवंदो। इलेक्शन ट्रिब्यूनल हैदराबाद मां MQM जे चूंडियल MNA राशिद खान जी पेश न थियण ते सिंध असेंबली जे रुकनियत मुअत्तल करे छॾी। इलेक्शन ट्रिब्यूनल हैदराबाद में सूबाई तक PS
बाट ते MQM उम्मीदवार की कामयाबी खिलाफ रूस पार्टी उम्मीदवार आज धामरा की दरख्वास्त ॿुधणी थी। MQM उम्मीदवार राशिद खान पेश न थियो। अदालत MPA राशिद खान ते कावड़ जो इज़हार कंदे ईंदड़ ॿुधणी ताईं संदसि सिंध असेंबली जी रुकनियत मुअत्तल करण जो हुकुम ॾेई छॾियो। कराची में शहराए फैसल ते मौजूद होटल के लगल बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। फायर ब्रिगेड जी 6 गाॾियुनि होटल जे 3 फ्लोर ते लगल बाहि ते ज़ाब्तो आंदो। बाहि लॻण सबबि होटल में दूंहों भरिजी वियो। होटल में मौजूद माण्हुनि खे हिफ़ाज़त सां ॿाहिरि कढियो वियो। को जानी नुक़सान न थियो। सिंध हाई कोर्ट नींगर जे क़त्ल केस में नामज़द ज़मीनदार आगाज़ ज़ुबैर पठान जी ज़मानत रद्द कंदे गिरफ़्तारी जो हुकुम ॾेई छॾियो। अदालती फ़ैसिलो ईंदे ई जवाबदार अदालत मां फ़रार थी वियो। मक़तूल नींगर ताहिर मला जे अमड़ KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे रोई वेठी। जवाबदार खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। जामशोरे में दरसगाह अंदर हरासमेंट खिलाफ साफ़ जे सट ते रैली। हरासमेंट के वाक़िअनि खे रोकण जो मुतालबो। सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दाणनि तोड़े शागिर्दनि खे हिसाइण खिलाफ एहतजाजी रैली कढी वई। रैली मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स खां थींदे IT डिपार्टमेंट वटि पहुती, जिते धरणो खंयो वियो। शागिर्दनि चयो आहे त नियाणियुनि खे हिरासां कयो पियो वञे। एहतजाज करण ते धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। शागिर्दाणनि खे हिसाईंदड़नि खिलाफ कार्रवाई कई वञे। कंडियारो भरिसां मोहम्मद डेरो में डॉक्टर जो मुबैना ग़लत इंजेक्शन सबब फौत थियल नींगर जे वारिसनि जो लाश रखे एहतजाज। डॉक्टर खिलाफ केस दाख़िल करण जो मुतालबो। वारिसनि जो चवणु आहे त डॉक्टर जे ग़लत इंजेक्शन लॻाइण सबब नींगर शाहरुख जदो ई फौत थियो। संदसि खिलाफ कार्रवाई कई वञे। न्यू सईदाबाद में गर्ल्स प्राइमरी स्कूल में चौपाई मार बीठल शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण लॻो। ॻोठ मलू ख़ासकेरी में गर्ल्स प्राइमरी स्कूल वाड़े में तब्दील थी वियो। चौपाई माल बीठल तालीम खाते जे अमलदारनि को बि तहरुक न वरितो। ॻोठाणनि ऐं शागिर्दनि जो एहतजाज स्कूल खे खोलण जो मुतालबो। अमेरिका यूक्रेन के रूस खिलाफ लॉन्ग रेंज मिसाइल इस्तेमाल करण की इजाज़त ॾेई छॾी। सदर जो बाइडन यूक्रेन खे अमेरिका पारां ॾिनल लॉन्ग रेंज मिसाइल इस्तेमाल करण की इजाज़त ॾिनी। रूसी सदर व्लादिमीर पुतिन अहिड़ी अमल खे जंग में नेटो जे सिधी भी मुदाफ़त